जी, फ़िलॉसफ़ी जंहिंखे पाण उर्दू या सिंधी में फ़लसफ़ो चऊं था। ठीकु, फ़िलॉसफ़ी एक्चुअली छा आहे, मूंखे मार्कर ॾिजो। सोफ़ी, फ़िलॉसफ़ी, अच्छा, फ़िलॉसफ़ी ॿिनि लफ़्ज़नि मां ॿिनि लफ़्ज़नि ते मुश्तमिल आहे। ठीकु आहे, ॿिनि लफ़्ज़नि जो मजमूओ आहे। ठीकु आहे, फ़्लो पहिरियों, फ़िलो ऐं सोफ़ी, HY, सोफ़ी, फ़िलॉसफ़ी। ठीकु आहे, हिकिड़ो आहे फ़्लो ऐं ॿियो आहे सोफ़ी, फ़िलो सोफ़ी। ठीकु आहे, फ़िलॉसफ़ी। अच्छा, फ़्लो चइबो आहे, हाणे तव्हांखे टाइप्स ऑफ फाइल मूं पढ़ायो हुआ, तव्हांखे यादि हुजनि त टाइप्स ऑफ फाइल्स। ठीकु आहे, जीअं हाणे बिब्लियोफ़ाइल आहे किताबनि सां प्यारु करणु या किताबनि खे कलेक्ट करणु। ठीकु आहे, देयर आर मैनी काइंड ऑफ फाइल्स, PHILES, फाइल्स। ठीकु आहे, जंहिं स्टूडेंट्स फाइल्स पढ़िया आहिनि त उनखे ख़बर हूंदी त फाइल्स छा आहे। ठीकु आहे, फाइल चइबो आहे प्यार खे। ठीकु आहे, टाइप्स ऑफ फाइल्स तव्हां पढ़िया, सर्च करे वठिजो, टाइप्स ऑफ फाइल्स लिखी छॾियो पंहिंजी डायरी में। जी, टाइप्स ऑफ फाइल। हाणे जेका फाइल आहे उहा चइबो आहे प्यार। ठीकु आहे, सोफ़ी, सोफ़ी जो माना आहे, इहे यूनानी ॿोली जा लफ़्ज़ आहिनि। ठीकु आहे, इहे जेके लफ़्ज़ आहिनि फ़िलॉसफ़ी यूनानी ॿोली जा लफ़्ज़ आहिनि, फ़्लो ऐं सोफ़ी। फ़िलो चइबो आहे प्यार, सोफ़ी चइबो आहे ॾाहप खे। ठीकु आहे, ॾाहप, जंहिंखे पाण अंग्रेज़ी में विज़डम चऊं था। हाणे सोरी सिंधी में जेकॾहिं मां तव्हांखे डेफिनेशन ॿुधायां त लव विथ विज़डम इज़ कॉल्ड फ़िलॉसफ़ी। लव विथ विज़डम इज़ कॉल्ड फ़िलॉसफ़ी। ठीकु आहे, ॾाहप सां प्यार खे फ़लसफ़ो चइजे थो सोरी सिंधी में। ॾाहप या इल्मु, या ठीकु आहे, इल्म सां मोहबत या प्यार, ॾाहप सां, ठीकु आहे, या हिकमत सां भरियल अहिड़ियूं शयूं जेके बि आहिनि, उन्हनि सां जेकॾहिं प्यारु आहे या मोहबत आहे त उनखे फ़िलॉसफ़ी चइबो आहे। ठीकु आहे, फ़िलॉसफ़ी। हाणे फ़िलॉसफ़ी जा डेफिनेशन वस्फ़ तव्हांखे सम्झ में अची वई सोली सिंधी में ऐं हिकिड़ी लाइन में, त लव विथ विज़डम इज़ कॉल्ड फ़िलॉसफ़ी। ॾाहप सां, इल्म सां या हिकमत सां प्यार खे फ़लसफ़ो चइजे थो। हाणे जेका फ़िलॉसफ़ी आहे, फ़लसफ़ो, उहा तक़रीबन इल्मनि जी माउ सॾी वञे थी। ठीकु आहे, जेके पाण वटि तक़रीबन इल्मु आहिनि। ठीकु आहे, मिसाली ॻाल्हि आहे, सियासत जो इल्मु अलॻि थिए थो, क़ानून जो अलॻि आहे, ऐं हिस्ट्री आहे पाण वटि। ठीकु आहे, साइंस आहे इवन के। ठीकु आहे, हाणे इन्हनि सभिनी जेको आहे न इल्म्स आहिनि, जेके असांजी शयूं आहिनि, त इन्हनि सभिनी जी माउ सॾियो वेंदो आहे फ़िलॉसफ़ी खे। फ़िलॉसफ़ी इन्हनि सभिनी शयुनि जी माउ आहे। अच्छा, फ़िलॉसफ़ी खे पढ़ण जा जेको आहे न टे तरीक़ा थियनि था। देयर आर 3 मेथड्स। ठीकु आहे, हिकिड़ो आहे मौज़ूआती मुतालियो। ठीकु आहे, जंहिं मौज़ूआती मुतालियो, ऐं नंबर ॿियो आहे पाण वटि तरीक़ेकार मुतालियो। मूंखे ॾियो, मौज़ूआती मुतालियो, तरीक़ेकार, ॿियो आहे तरीक़ेकार मुतालियो, ऐं पाण टियों आहे तारीख़ी तरतीब जो मुतालियो। ठीकु आहे, पहिरियों असां वटि फ़लसफ़े खे पढ़ण जो कहिड़ो तरीक़ो आहे, उहो आहे मौज़ूआती मुतालियो, ॿियो आहे तरीक़ेकार मुतालियो, ऐं टियों आहे तारीख़ी तरतीब जो मुतालियो। ठीकु आहे, मौज़ूआती मुताले खे पाण चवंदासीं थेमेटिक स्टडी। ठीकु आहे, थेमेटिक स्टडी। तरीक़ेकार मुताले खे पाण चवंदासीं मैथोडोलॉजिकल ठीकु आहे, स्टडी। ऐं तारीख़ी मुताले खे पाण चवंदासीं, तारीख़ी तरतीब जे मुताले खे चवंदासीं क्रोनोलॉजिकल स्टडी। ठीकु आहे, इहे टे असां वटि तरीक़ा आहिनि।